नाज़रीन मूंखे ॿुधायो डॉक्टर शाहनवाज़ कुंभर क़त्ल केस के हवाले से सिंध हाई कोर्ट बेंच पारां डॉक्टर शाहनवाज़ कुंभर केस में मौलवी पीर उमरजान सरंदी की ज़मानत मंजूर की हुई है। मूंखे ॿुधायो पिया नाज़रीन सिंध हाई कोर्ट बेंच पारां डॉक्टर शाहनवाज़ कुंभर केस में मौलवी पीर उमरजान सरंदी की ज़मानत मंजूर की हुई है। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर केस में नामज़द जवाबदार मौलवी पीर उमरजान सरंदी एक भेरो ॿीहर काफ़िले की सूरत में अदालत पहुतो। हाई कोर्ट बेंच पारां पीर उमरजान सरंदी की 1 लाख रुपयनि के मुचलकन एवज़ 10 ॾींहंनि लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंजूर की हुई है। पीर उमरजान सरंदी पारां सिंधड़ी थाने ते दाख़िल FIR ख़त्म कराइण लाइ भी अदालत में पिटीशन दाख़िल कराई वई। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त सिंधड़ी थाने ते अॻु ई मुक़ाबले वारे केस जी FIR दाख़िल थियल है। साॻिए वाक़े जी ॿी FIR दाख़िल नथी थी सघे। हिफ़ाज़ती ज़मानत के 10 ॾींहंनि बाद पीर उमरजान सरंदी ATC में पेश थी पक्की ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराइंदो। तफ़सील मालूम क्यों था मीरपुर ख़ास मां फ़हद सुल्तान चांडियो खां। जी फ़हद सुल्तान, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डॉक्टर शाहनवाज़ के जुड़तू मुक़ाबले में मारण वारे केस में नामज़द कयल सामारो के रहवासी मौलवी पीर उमरजान सरंदी एक दफ़ो ॿीहर हाई कोर्ट मीरपुर ख़ास में गिरफ़्तारी का अॻु वारी ज़मानत जेका है कराइण लाइ पहुतो, जिते हाई कोर्ट पारां जेको आहे सो 1 लाख रुपयनि जे मचलकन एवज़ जेका उहा मंजूर जेका हिफ़ाज़ती ज़मानत उहा 10 ॾींहंनि लाइ मंजूर करे वरिती है। जॾहिं त जेको आहे सो उन्हनि जो इहो चवणो त इन हिकिड़ी ॿी पिटीशन भी जेका आहे सो वकील पारां दायर कई वई आहे, जंहिंमें इहो जवाब ॼाणियो वियो आहे त जेको मौलवी उमरजान सरंदी मथां एक FIR कटियल है, तो उन ते जेको आहे सो ॿी FIR कानून मूजब नथी कटिजी सघे। जॾहिं त उन में इहो भी चयो वियो त 10 ॾींहंनि बाद पीर उमरजान सरंदी जेको आहे वो दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश थी जेको आहे सो पक्की ज़मानत लाइ पुण जेको आहे सो वो पेश थींदो। उन सां गॾोगॾु उन्हनि जो इहो भी चवणो त जेका कानून है उन में जेको आहे सो इहो मौक़ो बिल्कुल रखियल है त जेको आयो आहे केस जो वो FIR जो मतन कुछ भी हुजे पर हू पंहिंजे हिसाब सां एम्पावर हूंदो आहे त पंहिंजे हिसाब सां जेको आहे सो उन केस के हलाए सघे तो उन ही केस में जेको आहे सो उनखे बरक़रार रखंदे उन में ही जेको आहे सो मौलवी उमरजान सां जेका इन्वेस्टिगेशन करनी आहे उहा करे सघनि था। बाक़ी जेको ॿियो केस है उन खे जेको सिंधड़ी थाने ते कटियो वियो आहे उहो ख़त्म कयो वञे। जॾहिं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अदालती अहाते में जेको मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलवी उमरजान सरंदी चयो त असां पाकिस्तान के आईन ऐं कानून जा पाबंद आहियूं। हुकूमत भले कानून मूजब इन्वेस्टिगेशन करे, असां सिर्फ़ जवाबदार खिलाफ़ FIR दाख़िल कराइण जो जायज़ मुतालबो कयो। जेका FIR पुलिस कटे छॾी उन खां पोइ असां ख़ामोश थी वियासीं। जॾहिं त उन्हनि जो इहो भी चवणो हो त जेको मूंखे मुलवस करण वारी FIR सरासर कूड़ी है, जंहिंखे असां सभु जेको आहे रद्द करियूं था। त इन मौके ते तव्हांखे ताहिरा इहो ॿुधाईंदो हलां त सुबुह असां हिकु ख़बर हलाई हुई त जेको काफ़िले जी सूरत में ज़मानत जी दरख़्वास्त जमा कराइण लाइ जेको आहे सो मौलवी उमरजान सरंदी अदालत में पहुतो हो ऐं जेको आहे सो वकालतनामे ते सही करण बाद बग़ैर ज़मानत जे जेको आहे वो कोर्ट मां रवानो थी वियो, जंहिं ते जेको आहे सो IG सिंध जेको आहे वो नोटिस वरितो ऐं SSP ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो त तव्हां जेको आहे बग़ैर ज़मानत जे जवाबदार खे कीअं जेको आहे सो वापसि वञणु ॾिनो, उनखे गिरफ़्तार छो न कयो। जंहिंखां पोइ SSP मीरपुर ख़ास पारां जी अॻुवाणी में पुलिस जे अटालन जेको आहे सो अदालत में पहुची जेको आहे सो मेन गेट जो कंट्रोल संभालियो ऐं ॿीहर जॾहिं मौलवी जेको आहे उमरजान सरंदी अदालत में पेश थियो त उनजा जेके गनमैन हुआ ऐं वधीक जेके हिमायती हुआ उन्हनि खे मेन गेट खां ॿाहिरि बीहारियो वियो ऐं सिर्फ़ जेको आहे मौलाना जूं कुझु गाॾियूं ऐं मौलवी जेको आहे उमरजान सरंदी उनखे अंदरि वञणु ॾिनो। उन सां गॾोगॾु जेको मीरपुर ख़ास ज़िले जी समूरी नफ़री जंहिंमें 12 खां 13 मोबाइलूं ऐं मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जेका उहा अदालत में जेको आहे सो तैनात कई वई ऐं पुलिस ज़रियनि मूजिबि इहो ई ॿुधायो पियो वियो त जेकॾहिं जेको आहे मौलवी उमरजान सरंदी खे ज़मानत नथी मिले त उनखे मेन गेट तां जेको आहे उहो गिरफ़्तार कयो वेंदो। इन ई हवाले सां जॾहिं हिन जे वकील जेको आहे मौलवी उमरजान सरंदी जो उन सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो इहो ई चवणो त असां इहो नथा चऊं त केस जेको आहे उहो ख़राब थिए या असां इहो नथा चऊं त जेको पुलिस कमु कयो आहे उहो सही कयो आहे। असांजो सिर्फ़ु मौक़िफ़ इहो आहे त जेका FIR कानून मूजिबि कटी वई आहे हिकिड़ी उन में इन्वेस्टिगेशन थियणु खपे। जेका ॿी FIR थी आहे उहा कानून सुप्रीम कोर्ट जे जेके फ़ैसिला आयल आहिनि उन्हनि मुताबिक़ जेको आहे सो ॿी FIR नथी कटिजी वञे त इन ख़िलाफ़ जेको आहे सो पिटीशन जेका दाख़िल थी वई आहे उन ते 14 अक्टूबर ते जेको आहे सो घरू खाते जे अमलदारनि ऐं जेके वारिस आहिनि शाहनवाज़ जा कुंभर जा उन्हनि खे जेको आहे सो अदालत घुराए वरितो आहे। जी ताहिरा, मेहरबानी जी फ़हद सुल्तान चांडियो। हाई कोर्ट की जानिब